आसन जी शागिर्द करो कामरेडो दोस्तो भाइरो बेचमेटो ऐं मुंहिंजा जूनियरो जीअं तव्हांखे ख़बर आहे असांजो फाइनल ईयर आहे तव्हांखे कंहिं छोकिरनि खे 6 महीना किन खे साल किन खे 2 साल हिते थी विया आहिनि होशियार ॿारनि खां वठी जॾहिं ॿार ताईं हर कंहिंखे इहा ख़बर आहे हर कंहिं दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठल आहे त ही इंतिज़ामिया सॼी उमिरि खां हिकु नाअहल आहे करप्ट इंतिज़ामिया आहे जंहिंखे शागिर्द जो 1% बि अहसासु न आहे न हिननि वटि को इंफ्रास्ट्रक्चर आहे न हिननि वटि को तरीक़ेकार आहे हिते हर को हिक ॿिए खां वधियल आहे तव्हां बि ॼाणो था हिते तालीम घटि खीसे जी वधीक कोशिशि आहे हिते शागिर्द नथा पढ़ाइनि हे था चए त बकरियूं घुरायूं असां हिते असां मेंहियूं घुरायूं आहिनि जिन खां असां एंट्री महिल फीसूं वरितियूं आहिनि हिते हाणे हरू भरू सप्लियूं हणूं हुननि जो डेली हुननि जूं पॉलिसियूं मटायूं 60% मां 75% अटेंडेंस कयूं हरू भरू जी हर डिपार्टमेंट जो छोकिरो ॼाणे थो हर डिपार्टमेंट जो मसइलो थियो आहे जिन छोकिरा 4 महीननि खां यूनिवर्सिटी में आया 4 महीननि खां यूनिवर्सिटी में आया हुननि जी अटेंडेंस 80 आहे पर जेके छोकिरा ईंदा रहंदा आहिनि हिननि खां उहो तरीक़ेकार ई न हे सफ़ाबत पालंदा हिननि खे जेके मिलियल छोकिरा जिन जूं अटेंडेंस वरितल हुयूं हुननि खे हिननि पोइ हिते कयो आहे हिननि सियारो अचण